खिपरो लॻ खाहीअ में फ़लस्तीन सां यकजहती ऐं तकरारी कैनाल ख़िलाफ़ छटे बंद हड़ताल कई वई। रैली कढी कैनाल समूरा नामंज़ूर जा ज़ोरदार नारा हंया विया। शहरियुनि ॻोठाणनि शागिर्दनि पारां मेन खिपरो रोड खां चौक ताईं पैदल टॉर्च रैली कढी वई। रैली जी अॻवानी अब्दुल हक मरी, हाफ़िज़ अमजद मरी ऐं ॿिया करे रहिया हुआ। रैली में शरीक माण्हुनि जो चवणु आहे त फ़लस्तीन सां ज़ुल्म थी रहियो आहे। इसराइल ऐं अमेरिका खे इहो क़त्ले-आम बंदि करणु घुरिजे। हुननि चयो त पाकिस्तान समेत समूरियूं इस्लामी मुल्कनि खे इसराइल सां मुआहदो अटकाइणो पवंदो। हुननि वधीक चयो त आलमी दुनिया खे फ़लस्तीन सां थींदड़ ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ उथारणु घुरिजे। हुन चयो त समूरी सिंध सरापा एहतिजाज बणियल आहे। सिंध जे माण्हुनि कैनालनि खे रद्द करे छॾियो आहे, पर वफ़ाक़ पंजाब पंहिंजी होड़ ते क़ाइमु आहे। कैनाल मनसूबो सिंध लाक़तल जो मनसूबो आहे। हुननि जो चवणु आहे त सिंधु दरिया सिंध जे माण्हुनि जो जियापो आहे। पाणी खसियो वियो त समूरी सिंध बंजर बणिजी वेंदी, सिंध जी ज़राअत तबाह थी वेंदी। हुननि जो चवणु हो त पंजाब सिंध दरिया मथां नवां कैनाल ठाहे सिंध जूं सरसब ज़मीनूं बंजर बनाए चोलिस्तान जो रेगिस्तान आबाद करणु चाहिनि था। हुननि जो चवणु आहे त वफ़ाक़ पंजाब पंहिंजी होड़ तां न लथो त हाणे सिंधी माण्हू मज़ाहमत बि कंदा। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।